सिंधु संगम माचिस मीडिया में असां हाज़िर थिया आहियूं चकर भाटा बिलासपुर जी ख़बर सां गॾु। त ख़बर ईअं आहे कि श्री कृष्ण जन्माष्टमी जे पावन उत्सव ऐं श्री झूलेलाल चालीहा उत्सव जे अवसर ते श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चकर भाटा जे संत साईं लालदास जी जो सत्संग आयोजन सिंधी धर्मशाला जूना बिलासपुर में कयो वियो। त साईं जन जो स्वागत गुलनि जी माला पाराए करे कयो वियो ऐं सत्संग जी शुरूआति साईं जन द्वारा भॻवान झूलेलाल जी मूर्तिअ खे माला पाराए ऐं ॾीओ जलाए कई वई। सत्संग 1 वॻे शुरू थियो त सत्संग जो समापन 4 वॻे थियो। सत्संग में पंहिंजी अमृतवाणीअ में साईं जन भॻवान झूलेलाल जी कथा सभिनी खे ॿुधाई ऐं मानव जीवन में दुखनि जी परिभाषा खे विस्तार सां सम्झायो कि हर इंसान खे पंहिंजे कर्मनि जे अनुसार फल मिलंदो आहे। माण्हू हमेशह इन ई ॻाल्हि खां ॾकंदा आहिनि त माण्हू छा चवंदा इहो सभिनी खे लॻियो पियो आहे। हिन रोग खे भुलिजी वञो ऐं सचाईअ जे मार्ग ते हलंदा हलो। साईं जन ने हिकु कथा ॿुधायूं जंहिंमें 2 भाउर हुया, जंहिंमें हिकु भाउ रोज़ शराब पीअंदो हुयो त ॿियो भाउ रोज़ सत्संग ते वेंदो हुयो। हिकु ॾींहुं शराब पीअण वारे भाउ पंहिंजे ॿिए भाउ खे चयो त अॼु सत्संग ते न वञ ऐं मूंसां गॾु शराब पीअण हल। सत्संग में कुझु कोन रखियो आहे जेको मज़ो शराब पीअण में आहे। पर ॿिए भाउ हुन जी ॻाल्हि न ॿुधी ऐं न मञी ऐं उहो पंहिंजो सत्संग ॿुधण लाइ हलियो वियो। रस्ते में उन भाउ जो एक्सीडेंट थी वियुसि ऐं हुन जो हिकु पेरु ऐं ॿियो भाउ जेको शराबी हुयो उहो शराब पीअण वञे पियो त रस्ते ते हुनखे हिकु पर्स मिलियुसि ऐं पर्स में 5000 रुपया हुया। त ॿई भाउर राति जो गॾु मिलिया त शराबी भाउ चयुसि त ॾिठुई त मां तोखे झलियो मैं त सत्संग ते न वञ, सत्संग ते वञण जो को फ़ाइदो कान्हे, जेको सो तुंहिंजो पैर फ्रैक्चर थी वई ऐं मूंखे ॾिस 5000 रुपया मिलिया। अगरि मूंसां गॾु हले हा त हिन जा अधु पैसा 2500 तोखे बि मिलनि हा। त ॿियो भाउ जेको सत्संगी हुयो हुन चयईंसि त अॼु मां तोखे कुझु न चवंदोमांइ, मां तोखे हिन जो जवाबु कल्ह ॾींदुसि। ऐं उहो वञी साईं जन वटि पहुतो ऐं चयईंसि त मूंसां ईअं छो थियो। त गुरुअ चयईंसि कि तूं पंहिंजी ऐं पंहिंजे भाउ जी कुंडली खणी करे अचु। त उहो सत्संगी छोकिरो घर वियो ऐं कुंडलियूं खणी आयो। त कुंडलियुनि जे अनुसार उन गुरुअ चयईंसि त कल्ह तुंहिंजी मौत थियणु लिखियलु हुए, पर तूं रोज़ सत्संग ते वेंदो आहीं त भॻवान तुंहिंजी मौत खे टारे छॾियईं ऐं छड़ो तुंहिंजो पेरु फ्रैक्चर थियुई। ऐं तुंहिंजे भाउ खे कल्ह 5 लख रुपया मिलण वारा हुया, पर हुनखे 5000 ई मिलियसि। त इहो ई थींदो आहे कर्मनि जो फल। त साईं जन जो चवणु हुयो कि तव्हां पंहिंजा कर्म कंदा हलो ऐं फल जी चिंता न कयो। भॻवान सभिनी खे पंहिंजे कर्मनि जे अनुसार फल ॾींदो आहे। चाइना जा भक्ति भरिया भॼन ॻाया विया, जंहिंमें पहिरियों भॼन हुयो त क़िस्मत की डोर दे दो भगवान के हाथ ऐं ॿियो भॼन हुयो जिसे भगवान चुल्लीलाल से प्यार हो वह हाथ अपने ऊपर करे राधे राधे। त इहो कृष्ण भक्तीअ वारो भॼन ॿुधी सभई झूमण लॻिया, सभई ख़ुशि थिया। त कार्यक्रम जे आख़िर में हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर जा अध्यक्ष पंहिंजी टीम सां गॾु साईं जन जो स्वागत कयऊं। त साईं जन भी पंचायत जे अध्यक्ष नंदलाल पुरी ऐं झूलेलाल वेलफेयर सोसाइटी जा अध्यक्ष जगदीश हल्द्वानी जो स्वागत कयऊं। साईं जन द्वारा 2 पत्रकारनि जो बि स्वागत कयो वियो, जंहिंमें पहिरियां आहिनि सिंधु संगम जा डायरेक्टर विजय दूसेजा ऐं दैनिक पत्रकार उषा जी जो शाल एवं श्रीफाल ॾेई करे सम्मान कयो वियो। ऐं कटनीअ मां आयल भाई साहब महेश कुमार व राम दरबार जा भाई साहब अमर वाधवानी, भाई साहब जगदीश जग्यासी जो साईं जन शाल एवं श्रीफल ॾेई करे सम्मान कयो। त कार्यक्रम जे आख़िर में अरदास की वई ऐं पलव पायो वियो ऐं सभिनी खे प्रसाद विरहायो वियो। त कार्यक्रम खे सफल ठाहिण में नंदलाल पुरी, जगदीश हल्द्वानी, नानक राम नागदेव, श्याम हरियाणवी, कन्यालाल मोटवानी, गवालू पाहूजा, संतोष भक्तानी, रूपचंद डॉट, चंद्रलाल भाई, विजय हरियानी, राकेश चौधरी, जगदीश जग्यासी, राजेश माखीजा, विनोद लाल चंदानी, मनोहर आहूजा ऐं सभिनी सदस्यनि जो सहयोग रहियो।
त असांजी हिन ख़बर खे लाइक ऐं शेयर करे सिंधियत खे वधायो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।